नौशरो फिरोज़ ऐं उन जे आसपास फ़ौरन ऐं चाॿी चोरनि रहवासियुनि जो जीअं जंजाल करे छॾियो आहे। हिक ॾींहं में नादरा ऑफिस अॻियां नामालूम चोर जाफ़र लिगारी जी नई मोटरसाइकिल जा ताला टोड़े मोटरसाइकिल लिकाए फ़रार थी विया। नेशनल हाईवे तां नूरपुर गोदाम भरिसां ॾींहुं ॾिठे जो ॿ हथियारबंद सलेमान भेण खां मोटरसाइकिल फुर करे विया। नौशरो फिरोज़ सिंध कॉलोनी मां हुसैन बख्श ख़ासकिली जी मोटरसाइकिल चाॿी चोर काहे फ़रार थी विया। मिठियाणी रोड नौशरो फिरोज़ मां टे नामालूम हथियारबंद धणी बख्श सियाल खां मोटरसाइकिल ऐं 7,000 फुर करे फ़रार थी विया। ठारूशाह रोड नौशरो फिरोज़ तां ॿ हथियारबंद अली मुराद ॿोयो खां मोटरसाइकिल खसण दौरान मज़ामत करण ते खेसि सख़्तु तशदुद जो निशानो बणाइण बैदि फ़रार थी विया। जॾहिं त DC ऑफिस नौशरो फिरोज़ जे पटे वाले शाहज़ेब आलवाणी जी DC ऑफिस में मोटरसाइकिल चाॿी चोर कढाइण जी कोशिशि कई त मोटरसाइकिल चोरी कंदे मुलाज़िमनि चाॿी चोर खे सोघो करे वरितो। चोर जी सुञाणप क़ुर्बान मंगड़ियो वेठल कंडियारो जे नाले सां थी आहे। संदसि वटां मास्टर चाॿी ऐं ट्रैफिक पुलिस कराची जो कार्ड हथायो आहे। पकड़ियल चोर खे DC ऑफिस जे मुलाज़िमनि पुलिस हवाले करे छॾियो आहे।